नाज़रीन, टंडो मोहम्मद खान मां ख़बर है जेका अवां सां शेयर कयूं पिया। पुनू गाज़ी बिरोही जी रिपोर्ट मुताबिक़ पुलिस जी नाअहली ऐं लापरवाही वाह में लुढ़ंदड़ नामालूम शख़्स जो लाश पुलिस न पहुचण सबब हद पार करे वियो। टंडो मोहम्मद खान पंजारी मोरी लॻ फाल मोरी वटां नामालूम शख़्स जो लाश लुढ़ंदे ॾिसी मक़ामी माण्हुनि पुलिस ऐं सख़्त रेस्क्यू टीम खे अहिड़ो इतला ॾिनो। टंडो मोहम्मद खान सख़्त रेस्क्यू टीम मौके ते पहुची वई, पर मक़ामी पुलिस बार बार इतला करण खां पोइ बि 2 कलाकनि खां बाद ताईं न पहुती। टंडो मोहम्मद खान पुलिस जे इंतज़ार में रेस्क्यू टीम बीठी रही। पुलिस न अचण सबब लाश वाह जी हद पार करे अॻिते लुढ़ी वियो। पुलिस जी गैर ज़िम्मेवारानी रवैये सबब सख़्त रेस्क्यू टीम जा रज़ाकार लाश कढण खां सवाइ वापसि रवाना थी विया। टंडो मोहम्मद खान रेस्क्यू ज़रियनि जो चवणु आहे त जेकॾहिं पुलिस वक़्त ते पहुचे हा त लाश कढी अस्पताल मुंतक़िल कयो वञे हा। पुलिस जी बेहसी ऐं गैर ज़िम्मेवारानी रवैये ते अफ़सोस आहे। सफ़त रज़ाकार फ़याज़ भट्टी पारां अहिड़ो बयान ॾिनो वियो। टंडो मोहम्मद खान मक़ामी माण्हुनि पारां पुलिस जे अहिड़े फ़र्ज़ में गफ़लत ते सख़्त कावड़ जो पिणु इज़हार ऐं तनक़ीद करण समेत SSP टंडो मोहम्मद खान खां मुतालबो कयो वियो आहे त ज़िम्मेवार अहलकारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे।